सिंध जे माण्हुनि वटि। इन जी नौबत छो आई? इन जी नौबत इन करे आई जेको 2-2.5 सालनि में जेको थी गुज़रियो आहे, जेका जालसाज़ी थी गुज़री आहे, उन सां तव्हां सां हाल वंडियूं। हूअं त मुल्क में निज़ाम पार्लियामानी निज़ाम आहे, फेडरेशन आहे, वफ़ाक़ आहे, उनखे वफ़ाक़ ठाहींदड़ 4 यूनिट आहिनि, उन्हनि जे विच में काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट आहे, सदर आइन जो कस्टोडियन आहे, उनजो बचाव कंदड़ आहे। पर थियो ईअं, तव्हां ॿुधी न 2 साल अॻे हुकूमत ख़तमु थी, जो बाबा अंदरां असेंबली जा मेंबर मटिया, वफ़ादारियूं मटायूं, पोइ हुकूमत ख़तमु थी वई। इहो हो। पर तव्हां रुगो इन इलेक्शन खां अॻे जी कारगुज़ारी ॾिसो। सिंध असेंबली पंहिंजा एग्ज़ीक्यूटिव पावर जेके इख़्तियार हूंदा आहिनि उहे सरेंडर कया पंहिंजे करारदाद जे ज़रिए वफ़ाक़ जे हक़ में। 2023 में SIFC जे नाले ते हिकिड़ो कानून जो हिसो ठाहियो वियो ऐं हिकिड़े दफ़ा वरी 1954 खां पोइ वरी मुल्क जे अंदरि चयो वियो त असांखे त असां SIFC इन करे था ठाहियूं त हिकु 1 विंडो ऑपरेशन थिए, मुल्क जी तरक़ी थिए। जेॾी महिल उन जा तफ़सीलात आया त ख़बर पई त इहा 1 यूनिट नई लॻी आहे, जंहिंमें सूबा ऐं वफ़ाक़ इन SIFC जा पाना हूंदा, उन में वज़ीर आला वेहंदो, उन में वज़ीर आज़म वेहंदो ऐं तरक़ी ऐं हिकिड़ो महिमान ख़ासि वेहंदो, उन जो आहे उहिदो चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं पोइ फ़ैसिला थींदा। हाणे ॿुधायो वफ़ाक़ी हुकूमत किथे हूंदी, सूबाई हुकूमत किथे हूंदी, काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट किथे हूंदो? इहे सभु बाईपास ऐं शराकत इक़्तिदार ऐं सुप्रीमेसी ऐं आइन में इक़्तिदार जे मथां ग़लबो, इहो आहे इदारो SIFC। वरी उनजी हिकिड़ी शाख आहे, उहा ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव। बाबा पाकिस्तान साओ थींदो, अहिड़ी ख़ुशहाली ईंदी जो हितां वारा त ख़ुशहाल थींदा, पर जीअं हिन ज़रदारी जो पुटु चवंदो आहे, पहिरियां माण्हू बि हिते था इलाज कराइण अचनि, इस्पतालूं अहिड़ियूं असां सुठियूं कयूं। सो हितां त ठहियो, पर सॼी दुनिया जा इन्वेस्टर दौड़ी पवंदा ऐं अची सीड़प कंदा। किथे सीड़प कंदा? पाकिस्तान में $अरबें खणी ईंदा, सऊदी अरब खणी ईंदो, कुवैत खणी ईंदो, अरब इमारात खणी ईंदी ऐं पोइ बसि जावा थी वेंदा, एक्सपोर्ट कंदो। मां हितां ॿाहिरां घुराइण जे बजाए मुल्क पंहिंजे पेरनि ते बीह वेंदो। उनजी जॾहिं तफ़सीलात आई त वरी ॾिठोसीं, उनजी तफ़सीलात आई त 6 कैनाल निकिरंदा, उन्हनि 6 कैनाल न पंजाब जी इरिगेशन जा हूंदा माण्हू उन में, न सूबाई असेंबली सूबाई इरिगेशन डिपार्टमेंट सिंध जा हूंदा। उहे 6 कैनाल असीं कुतखल कयूं, माना ॿिया जेके असांजा कैनाल आहिनि उहे आम आहिनि, हू स्ट्रेटेजिक कैनाल आहिनि, यानी मुल्की सलामती जा कैनाल आहिनि, जेके 365 ॾींहं खां आहिनि। आर्मी जो कमु आहे ऐं उन्हनि ते नई 48 लख एकड़ ज़मीन आबाद थींदी। वरी हिकिड़ी नई मुसीबत, वरी अञा उहा शुरू जो थिए त करण वारो केरु? इहा साॻिया पना केयरटेकर इरिगेशन जे वज़ीर ईश्वर लाल ॾे खणी विया। उन जवाबु ॾिनो, चई बाबा आउं कोन कंदुसि, वञी हुकूमतूं ॿियूं कनि। ए पना यूनिस डागा फाइनेंस मिनिस्टर सिंध जो, उन ॾे खणी विया। बाबा तूं ही असांजा नाजाइज़ कैनाल पूरा करे ॾे। हा कर। यूनिस डागा जवाबु ॾिनो। चीफ मिनिस्टर बाकर मक़बूल ॾे खणी विया। उन चयो आउं कोन कंदुसि, इहो सिंध सां ज़ुल्म आउं न कंदुसि, वञी अॼु हुकूमतूं कनि। आख़िर में सदर पाकिस्तान ॾे खणी विया, आरिफ अलवी हो। हुनजो रुगो हिकिड़ो चवणो, पाकिस्तान जे कंहिं बि सूबे में किथे बि पाणी वञे,
पंजाब वञे, सरहद वञे, बलोचिस्तान वञे, पाणी सिंध जो वेंदो ऐं इहो 36 लख एकड़ जो पाणी जेको वेंदो इहो सॼो सिंध मुतासिर थींदी ऐं सिंध बर्बाद थी वेंदी, उन बि रद्द करे छॾियो। पर हिन भाड़े नए सदर जेको डिप्टी कमिश्नरनि जे ज़रिए पहिरीं हिननि जे चङे मुड़ुस अयूब खे चूंडायो डिप्टी कमिश्नरनि जे मार्फत, वरी हाणे डिप्टी कमिश्नरनि जे मार्फत थी सॼी जालसाज़ इलेक्शन थी, फॉर्म 47 वारी ऐं ठॻीअ वारी। इन मां आयल हुकुमरान इहो 8 जुलाई ते फ़ैसिलो कयो त हे कोन करे सघिया, इहा दलाली आऊं कंदुसि पंहिंजे मथां पंहिंजे इहो जेको कमु आहे जेको ॿिया न करे सघिया इहो आऊं कंदुसि। ऐं मुल्कनि जा छो त सिंध जा भाड़िया मूं गॾु करे ऐं हुकुमरानी ठाही आहे, हू मुंहिंजे पेरें पवंदा पर सिंध लाइ को जुमिलो न चवंदा। ए भाड़िया केरु? उनजा साथारी सूबाई असेंबलीअ में वेठल, क़ौमी असेंबलीअ में वेठल ऐं सेनेट में वेठल, सरकारी जेके हुकुमरान सिंध मां विया आहिनि, सभु भाड़िया चई मूं गॾु कया आहिनि। सिंध में मजाल जो कुझु पर हुनखे ख़बर कान्हे छा छा कंदा। 36 लख एकड़ पहिरीं चोलिस्तान गेट थल कैनाल ठहंदा, जंहिंमें 36 लख एकड़ थींदी आबाद, नई ज़मीन निकिरंदी किथे रेगिस्तान में। बाबा ही पाणी असांजे कैनालनि जो आहे, असांजे ज़मीनुनि जो आहे, ॿियो अहिड़ी किना नई किना पाणी वाधू हूंदो आहे त नई शाख कढबी आहे न, पाणी त खुटल आहे। बाबडा जे अखरनि मुताबिक़ 6 मिलियन एकड़ फुट खोट आहे, उनजे करे असां दयामीर भाषा डैम ठाहियूं था। यानी दयामीर भाषा डैम जॾहिं ठही पूरो थींदो पोइ बि पाणी पूरो मस थींदो ॿुड़ी। उन करे इहा सॼी साज़िश हिन करे आइन खे ओरांगे, छो त फ़ैसिलो काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट करणी आहे, उनखे ओरांगे 3 जनरल विहारे, हिकिड़ो वज़ीर दाख़िला विहारे ऐं इहो हुकुम जारी कयो त वञो सूबनि खे चऊं पैसा ॾियो, वफ़ाक़ खे चऊं पैसा ॾियो ऐं असीं इहे तामीर ताईं करे ॾियूं था। इन्हनि जनरलनि सां वेही इहे फ़ैसिला कंदा। उन करे असीं सम्झूं पिया त इहो SIC नाले में जेको इदारो ठाहियो वियो आहे वफ़ाक़ पाकिस्तान जे बुनियादी बनकड़ी आहे ऐं बनूड़ी शकल आहे। ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव के इलाइक़ा ज़रूरु सुञा इलाइक़ा आबाद थींदा पर सिंध बर्बाद थींदी। ऐं हिन असांजी वहंदड़ सिंधू नदी जेका हज़ारे सालनि खां वहंदी अचे, जंहिंजी दुनिया जी पुराणी तहज़ीब आहे, उनजा 6 करोड़ माण्हू वेठा आहिनि, उनजा वारिस, उन्हनि जे ज़रिए मां उन्हनि जी तहज़ीब खे मिटाइण जो आसिफ़ ज़रदारी भाड़े जे फ़ैसिले खे असीं नथा मञूं। अवाम ॾे आया आहियूं, असीं तव्हां ॾे आया आहियूं त बाबा भाड़िया दलाल असेंबली मेंबरनि वेठा आहिनि। सवेल जीअं अयाज़ ॻाल्हायो त मेंबर ॿ टे वेठा आहिनि, को सेनेटर, को सूबाई असेंबली ऐं को हिते वज़ीर, त न असीं बि हिननि वांगुरु मुखालिफ़ आहियूं। वरी ॿी बि ॻाल्हि ॿुधायांसीं त मेंबरियाणियूं बि आहिनि, अयाज़ मेंबरियाणियूं बि ॾिनियूं अथनि, हिकु ॿ मर्द ॾिना अथनि जेके टीवीअ ते वेठा ॿोलीनि ऐं मुंहुं फिको बि कोन थो थियनि, शर्म बि कोन थो अचेनि, मायूं थी कूड़ वेठा पेर ॿधी हणनि ऐं चवनि त न बाबा असीं मुखालिफ़ आहियूं। बाबा मुखालिफ़ आहियूं त या त पार्टीअ में रखो, सदर पाकिस्तान खे विहारियो, उनजे पुट खे विहारियो, सभिनी खे विहारियो त तो सिंध दुश्मन फ़ैसिलो छो कयो आहे। जेकॾहिं सिधो नथो थिए, अक्सर पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी इनजे ख़िलाफ़ आहे, गले मां वठी हिनखे उछलियोसि, लाहे पट करियो सदारत तां, ॾिसो त कीअं सिंधू दरिया बचे थो या नथो बचे। भाड़िया सिंध खे गुमराह कंदा था।
उनजे करे थकेदासीं या गयूर माण्हू या जेके हिननि कैमराउनि जे ज़रिए ॿुधनि पिया सॼी दुनिया ॿुधे पई असीं ही 10 जमायतुनि ही पहिरें मरहले में ही राब्ता मुहिम शुरू कई आहे आगाही मुहिम शुरू कई आहे जंहिंसां बेदारी अचे बेदारी अचे जिन खे क़ौमी गैरत हूंदी जंहिंखे ईंदड़ नस्लुनि जो फ़िक्र हूंदो और ज़मीर जो आवाज़ ॿुधी ज़ाती लालचूं छॾे ऐं पंहिंजे वतन खे बचाइण ऐं पंहिंजे सिंधू नदीअ खे बचाइण लाइ निकिरी पवंदो असांजी जदोजहद में साथ ॾींदो गो ज़रदारी गो उनजे करे पीपी गो तव्हां ॾे आया आहियूं इन उमेद सां सुभाणे वरी बदीन दे पंदा सिजावल खां इंशाअल्लाह जल्द सॼी सिंध मां थी माण्हुनि खे आगाही मुहिम खां पोइ असीं पुरम एहतजाज जे तरफ़ वधूं पिया हीअ असांजो आवाज़ मीडिया जे ज़रिए सहाफ़ियुनि जे ज़रिए कैमराउनि जे ज़रिए सॼी सिंध ॾिसे पई पाकिस्तान ॾिसे पियो ऐं दुनिया ॾिसे पई जेकॾहिं असांजी ॿोली सम्झंदा हूंदा उन करे असां सभु ॿुधनि पिया सॼी सिंधी जेके सॼी दुनिया में रहनि पिया सिंधी ॿोली सम्झनि था जेकॾहिं सिंधी नथा सम्झनि त उर्दू में ॿुधायूं न ॿुधायूं त भाई हम फेडरेशन में इसलिए नहीं आए हैं कि आप हमारे मादनी वसाइल भी ले लो हमारी ज़मीनें भी ले लो 270 किलोमीटर साहिली समंदर पट्टी ले लो उसके अंदर समंदर ले लो इसमें कोल हमारा उधर से जो बिजली पैदा हो वो भी ले लो और अब आखिर में एक हमारी तहजीबी निशानी एक हमारी जिंदगी जिस पे जो हमारी नदी सिंधु नदी जो करोड़ों को पालती है वो भी हमसे छीनना चाहते हो तो आपको ये समझ लेना चाहिए कि मुल्क में ये इताअत नहीं होगा नफरत बढ़ेगी फेडरेशन मुत्तहद नहीं होगा लेकिन ये तदाद में जाएगा पहले बलोचिस्तान में ये सूरत हाल है केपी का ट्रेंड 50% चेंज हो चुका है सियासी अदम इस्तेहकाम पंजाब में भी है तो आप क्या चाहते हो सिंध को भी मुल्क के खिलाफ फेडरेशन के खिलाफ खड़ा करना चाहते हो हमारे करोड़ों लोगों की जरिए मुआवजा छीनना चाहते हो तो सुन लें हम ये नहीं होने देंगे और हम किससे बचाएंगे आपके ये पालतू 4 सियासतदान ये पालतू जरदारी पीपल्स पार्टी और दूसरे ये आपको डिलीवर नहीं करेंगे क्योंकि जब इसने आपके कहने पे सिंध का बंटवारा 2002 में लोकल गवर्नमेंट एक्ट के थ्रू सिंध असेंबली से कराया था तो यही लोग थे जिन्होंने पूरे सिंध में ऐसी गर्मी पैदा की कि वो फैसला उनको वापस लेना पड़ेगा इसलिए बेहतर है कि आप मुल्क में निफाक न फैलाओ इस दलाल ने आपको आसरा दिया ये मेरे साथ हैं ये कुछ नहीं होगा अभी आपको पता चल जाएगा बेहतर है ये बेईमान को जो आपने तहफ़्फ़ुज़ दिया है बेईमान लोग वो सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी के हों या सदर पाकिस्तान हो ये सारे आपको कोई बेहतरी या खुशहाली नहीं देंगे इसलिए बेहतर है ये फैसला वापस लें उन करे दोस्तों ये डिगी तहरीक तव्हां सभिनी खे था चऊं तव्हां हिन जो हिसो थियो कीअं थियो सॼे छटे जे शहर जेके हिते न आहिनि उन्हनि खे ॿुधायो त बाबा सिंधूअ जो सौदो करे पीपलनि हाणे ही सदारत ऐं हुकूमत वरिती आहे अचो त हिन खे सिंध खे बचायूं सिंधू नदी खे बचायूं ऐं पोइ सॼी सिंध में रायामा ठहंदी और लखे माण्हू गॾु थींदा एहतजाज कंदासूं ऐं असांखे इन नौबत ते न आणी जो सुभाणे रस्ता बंदि कयूं रेलूं बंदि करियूं ऐं पोइ वरी इहो चवनि त बाबा हाणे कानून जी बंदि कड़ी कर अड़े जॾहिं सदर पाकिस्तान आइन खे पुठी थो ॾिए त असांजो अवाम पंहिंजे रोज़ी रोटीअ लाइ छो कोन पंहिंजो कानून तोड़ींदो असीं कानून तोड़ींदासूं जेकॾहिं असांखे रस्तो न ॾींदो उन करे वतन जे लाइ ऐं हिन पाणीअ लाइ सिंधू नदीअ लाइ जहिड़े लाइ तयारु करियो असां पुरम जिदोजहद जे ज़रिए या सिंधू नदी जीअं असांखे पोयनि नसुलनि
वहंदी छॾी आहे। इंशाअल्लाह असांजे जेसी CCM साहब आहे इन खे वहंदो छॾींदासूं ऐं कारा कानून थियण न ॾींदासूं। महिरबानी।